जी नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं करमपुर ग्रेड स्टेशन में। रात देर सां नामालूम हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते ग्रेड जे शिफ्ट इंचार्ज जमील बुर्डो ऐं संदसि साथी आसिफ़ आराई खे जेको आहे अगवा कयो वियो आहे। इतलाह ते हद जी करमपुर पुलिस ऐं जेको ग्रेड स्टेशन जो ॿियो अमलो आहे उहो वाक़े वारे हंधि पहुतल आहिनि। पुलिस वाक़े वारे हंध जो मुआइनो करे वधीक जांच शुरू करणी आहे। इन हवाले सां असीं करमपुर पुलिस उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ग्रेड इंचार्ज आहे अब्दुल शकूर बाजकाणी, उन सां बि वाक़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त उन सां मुंहिंजो ज़मीन राब्तो हुयो जेके फीडर को हले न पियो, ट्रिपिंग कनि पिया ऐं पोइ ख़बर न आहे त राति जो अंधेरे में कहिड़े टाइम थियो आहे उहो असांखे का मालूमात न मिली आहे। उनजा नंबर मुसलसिल असां ट्राई कंदा था अचूं, बंदि आहिनि। जी हा, इहो तव्हां हाणे वाक़े पुलिस खे इतलाह ॾिनो? पुलिस खे बि इतलाह ॾिनो आहे, पंहिंजे बाला ऑफिसरनि खे ॿुधायो आहे ऐं पंहिंजे यूनियन वारनि खे ॿुधायो आहे। उहे थोरी देरि में इनशाला हिते पुॼी वेंदा। पोइ जेका बि राय अमल थींदो पोइ असांखे वाक़े जा असां सुबुह जो ख़बर पई, मूंखे डीपो खां जो आहे हुन मुलाज़िम फ़ोन करे ॿुधायो। बाक़ी राति कल्ह ॾींहुं असां राब्ते में हुयो, जमील साहब कल्ह ॿिए पहिरीं मां सां ॻाल्हायो हुई, पोइ फीड ट्रिपिंग थियो असां ॿुधायोसीं त पोइ मां बंदि करायो हुनखे। राति बि देरि ताईं राब्ते में हुयो, पर हाणे ख़बर न आहे सुबुह जो हिते आया छोकिरा ते आहिनि कोन। रत बत बि पई आहे, शीशा भञी करे गेट जा, लॻे थो त मुज़ाहिमत बि कई आहे हिननि, हिन जी रत बत पई आहे। ॿई मुलाज़िमनि खे, हिकिड़ो पंजाबी छोकिरो ट्रांसफार्मर मिस्त्री उहो बि रहंदो ऐं जमील पंजाबी शिफ्ट इंचार्ज जमील बोड़ो उनखे राति अगवा करे आहिनि। नमूने ग्रेड जो शिफ्ट इंचार्ज आहे, ॿियो हुनजो साथी आयो जेको आहे उहो लापता थी विया आहिनि ऐं ग्रेड अमले पारां ॿिन्ही ॼणनि जी अगवा जो शक ॼाणायो पियो वञे। तव्हांजो छा चवणु आहे हिन वक़्तु? सर असां इहो चवणो आहे त असांखे बि हींअर इतला मिलियो आहे, आयासीं मौक़े जी जांच कयूं था, ॾिसूं था जेकॾहिं अगवा जो शक आहे उन्हनि मालिकनि जो अब्दुल शकूर साहब बाजकाणी असांखे ॿुधायो आहे। ॾिसूं था इनशाला कोशिशि कंदासीं, जांच करियूं था। असांजी टीम बि आहे पुलिस जेका वियल आहे, पहिरों बि खणूं था, ॾिसूं था जेका शइ बीठी सिचुएशन उहा शइ इनशाला अलाह